अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध टीवी न्यूज़ के प्रोग्राम कराची डायरी में आवां जो मेज़बान बशीर संजराणी। नाज़रीन, मुल्क में थींदड़ 7वीं आदमशुमारी जेका 1 मार्च का उन जी शुरुआत थी चुकी है। आदमशुमारी की शुरुआत का अॻु ही ख़दशा ज़ाहिर किया विया हुआ, प्रेस कॉन्फ्रेंसूं कई वयूं, साना तरफ़ां कॉन्फ्रेंस कोटाई वही, उन में ये ख़दशा ज़ाहिर किया विया त ही जेका आदमशुमारी थिए थी पई, जेका डिजिटल आदमशुमारी है, बग़ैर सुञाणप कार्ड जे थिए पई, इन ते उन्हनि खे ख़दशा आहिनि। पर उन बावजूद भी वफ़ाक़ तौर सिंध हुकूमत तरफ़ां उहा जेका आदमशुमारी है उहा कराइण जो फ़ैसिलो कयो वियो हो। 1 मार्च का आदमशुमारी जी शुरुआत थी। पहिरें ॾिहाड़े ते टेबलेट जेके हुआ उन्हनि कमु छॾे ॾिनो हो। घणनि उस्तादनि खे त उहे टेबलेट जेके आहिनि उहे सम्झ में ई न आया, जंहिंजे करे हू परेशानीअ जो शिकार थी विया। जॾहिं त सोशल मीडिया ते कुझु ख़बरूं बि अचनि पियूं त जिन उस्तादनि खे ट्रेनिंग ॾिनी वई आहे उहे उस्ताद ड्यूटी कनि कोन था, उन जॻह ते ॿिया नवां उस्ताद आहिनि जेके उहो टेबलेट नथा हलाए सघनि, उन्हनि खे परेशानी आहे। जॾहिं त गुज़िरियल ॾींहुं गवर्नर खां बि कुझु अहिड़े क़िस्म जा सवाल थिया। बहरहाल आदमशुमारी त थिए थी पई, पर हिन वक़्तु सैलाब, हिन वक़्तु ॿोॾ वारो जेको माहौल आहे, अञा ताईं उहे माण्हू पंहिंजनि घरनि ताईं न पहुता आहिनि। त उहा आदमशुमारी कीअं कामयाबु थींदी, जेके थर ऐं ॿियनि शहरनि में जिते किलोमीटरनि ते जेके ॻोठ आहिनि, उन्हनि ॻोठनि में उन्हनि खे जॾहिं सहूलियतूं कोन्हनि, उहे जेके उते अमलो वञे थो, इंतिज़ामिया वञे थी, उन्हनि वटि टेबलेट वग़ैरह जेके आहिनि उहे मुकमल तौरु न आहिनि। त इहा आदमशुमारी जेका आहे कीअं मुमकिन थी सघे थी। किथे ईअं न थींदो त पेंसिल जी जेका लिखाई आहे उन खां बाद वरी टेबलेट आया आहिनि, उन्हनि टेबलेट्स में बि को हैक करे उहा नतीजा बि तब्दील थी सघनि था। छा इहो फ़ैसिलो MQM या ॿियूं तंज़ीमूं जेके आहिनि जेके इन जे हक़ में उहे क़बूल कंदियूं? पाण अॼु इहे सवाल खणी करे पहुता आहियूं सिंध असेंबलीअ में, जिते हुकूमत ऐं मुख़ालिफ़ धुर मेंबरनि सां पाण ॻाल्हि ॿोल कंदासूं त मुल्क में थींदड़ जेका आदमशुमारी आहे उन्हनि खे कहिड़ा ख़दशा आहिनि, आया आदमशुमारी थियणु घुरिजे या उन जी तारीख़ जेका आहे उहा वधाई वञे। पाण सिंध असेंबली में हुकूमत और मुखालिफ़ धुर मेंबरनि सां ॻाल्हि ॿोल कंदासूं। देखिए, चार्ज और सर्कल इसको ख़त्म करके डायरेक्ट ब्लॉक पे आ गए और स्टाफ को जो है ज़्यादा लोगों को रखना है, ज़्यादा लोगों को इन्वॉल्व करना है, एक बनी बनाई ड्यूटी नहीं करनी है। तो पाकिस्तान से जिसको भी मोहब्बत है, प्लीज़, ये मेरा पब्लिक मैसेज है, आपके इलाके में जो मर्दमशुमारी करने वाले आ रहे हैं उनसे कोऑपरेट करें, उनके साथ बैठे अपने हेड काउंट को दुरुस्त कराएंगे, ना हो कि पुराने पे जो है साइन हो जाए और AC वगैरह सिक्योरिटी खड़ी कर खदशात भी दें। दिखाए गए हैं, सिक्योरिटी खदशात भी मसाइल तो हैं ना, आप देखें कि अभी इतनी सिक्योरिटी इस्लामाबाद में भी हाई अलर्ट थी कि टीम को जो है वो सरीना में ठहराया गया PSL की वजह से। सिक्योरिटी खदशात तो हैं। अगर आप अफ़गानिस्तान की जेल में बंद दहशतगर्दों को ला के रिहेबिलिटेट करेंगे तो सिक्योरिटी खदशात। एक ही वक्त में क्या समझती हैं कि इंतखाबात भी वहाँ पर और दूसरी तरफ ये सेंसेस हो रही? ये तो अक्ल वालों के लिए बात है कि सोच समझ के बात करें, क्योंकि सेंसस भी कॉन्स्टिट्यूशनल बॉडी में ही डिसाइड हुए थे और मैं समझती हूँ कि इस वक्त पीपल्स पार्टी की बहुत बड़ी ये कोशिश है, वरना और पार्टीज़ जो हुकूमत में थी उन्होंने पिछले साल नवंबर में सेंसस कर दिए थे कि ठीक। असांखे ख़दशा आहिनि। अॼु मीटिंग हुई CM हाउस में, हाणे उतां मीटिंग तां अचां पियो। असां पंहिंजा सीरियस कंसर्न उते रखिया आहिनि ऐं चीफ मिनिस्टर साहब बि उन ते स्टैंड वरितो आहे ऐं अॼु ख़त जेको आहे उहो लिखियो वेंदो फेडरल गवर्नमेंट खे। हिकिड़ो त हिननि जेको टाइम रखियो हो घरशुमारी जो, उहो तमामु महदूद टाइम आहे। ॿोॾि जे करे 21 लख घर सिंध में जेके आहिनि उहे माण्हुनि जा किरी चुका आहिनि, उहे काउंट में कीअं ईंदा, उहे माण्हू किथे वेठल आहिनि। ॿियो ब्लॉक्स जेके हिननि ठाहिया आहिनि उन्हनि ब्लॉक्स में वधाया अथनि 12% ब्लॉक, 44,000 जे क़रीब कोई ब्लॉक्स वञी ठहिया आहिनि। हाणे उन्हनि ब्लॉक्स में कंपेयर थियणु खपे त 2017 में जेका आदमशुमारी हुई उन्हनि ब्लॉक जेके वधिया आहिनि, पर उन्हनि ब्लॉक्स में उन जेको ग्रोथ रेट आहे उन सां कंपेयर करे ॾिसनि त उहे माण्हू ओतिरा काउंट थिया आहिनि या कोन थिया आहिनि। नंबर 3 ॻाल्हि इहा आहे त जेका डिजिटल आदमशुमारी आहे उन जे बारे में असांखे सीरियस ख़दशा आहिनि। असां अॼु उहे बि उते रखिया त इहा जेका डैशबोर्ड जो एक्सेस सिंध गवर्नमेंट खे कोन ॾिनो वियो आहे, असांखे ॾिनो वञे। ॿियो उनजी हार्ड रिकॉर्ड कीअं मेंटेन थींदो पेपर्स ते, सुबुह जो इहो चेंज थी सघे त डिजिटल चेंज थी सघनि था। त इन ते बि असांखे सीरियस ख़दशा आहिनि। असां त इहो बि चयो आहे त इन प्रोसेस खे डिले करियो ऐं तकड़ में इहो कराइण जी उजलत करण जी का ज़रूरत कोन्हे। जेकॾहिं इन प्रोसेस खे थोरो डिले करे सघो था, ठीकु आहे, कराइणी आहे। जेकॾहिं अणटर आहे आदमशुमारी त उनजा ख़दशा त दूरि थियनि असांजा। ऐं ॿियो त जेके इलीगल इमिग्रेंट्स आहिनि, जेके सिंध में ग़ैर क़ानूनी जेके माण्हू आबाद आहिनि ऐं इलीगल जेके हिते आयल आहिनि, धारी आबादकारी आहे, अफ़गानी आहिनि, ॿिया आहिनि, उहे कीअं काउंट थींदा? नंढी चूंड भी आहे ज़ाहिरन में उस्ताद हिन में सेंसिस में वरी नंढी चूंड में कीअं असांजो त इलाही नुक़सानु थिए पियो एजुकेशन जो। हिते इम्तिहान जो टाइम आहे, हाणे ॿारनि जी असेसमेंट जो टाइम हले पियो, उन खां पोइ टीचर्स जी ट्रेनिंग हले पई, नवनि टीचर्स जी।
ऐं केतिरनि जॻहियुनि ते त स्कूल बंदि बि पिया आहिनि इलाही सारा। पर हाणे मजबूरी इहो आहे त प्रोविंशियल बसि हुकूमत खे कोऑपरेट करिणो आहे, उन जे ई माण्हू उन में शामिलु थियणा आहिनि, उन में ई शामिलु थियणा आहिनि। सो असांजा ख़दशा दूरि थियणु खपनि। ऐं ॿिया इहे आहिनि त सिंध जेका आहे उहा 70% सिंध जी जेका एराज़ी आहे उहा सहरा ते, कोहिस्तान, जाबलू इलाइक़ा, सामूंडी पटियूं ऐं ही उन ते मुश्तमिल आहे। त उन जे बारे में बि को वाज़े मैकेनिज़म कोन्हे त भई उहे 3 ॾींहंनि में इहे सभु माण्हू एतिरा काउंट कीअं थी सघंदा, किथे थी सघंदा। सो अॼु उहा ख़त लिखंदो, असां पंहिंजो एहतिजाज रिकॉर्ड करायो आहे ऐं CM साहब बि उन ते जेके बि ख़दशा आहिनि उहे सभु कया आहिनि। डिप्टी कमिश्नर सभिनी सां मीटिंग थी आहे, अॼु उहो ख़त लिखियो वेंदो। आदमशुमारी जे हवाले सां असां पाण अपील कंदासीं त सभिनी पंहिंजो अवाम खे, माण्हुनि खे, पार्टी जे कारकुननि खे असां हिदायतूं बि जारी कयूं आहिनि, इंतिज़ामिया खे बि हिदायतूं जारी कयूं आहिनि त हिन में वधी चढ़ी हिसो वठनि, भरपूर तरीक़े सां हिसो वठनि। को बि माण्हू इन में रहणु न खपे जीअं सिंध जा आदमशुमारी जा सही अंग अखर ज़ाहिर थियनि ऐं उहे रिकॉर्ड थियनि। सर खोड़े जो चवणु आहे त डिजिटल आदमशुमारी ते ख़दशा आहिनि। अॼु मीटिंग बि थी आहे, CM बि स्टैंड। ॾिसो, डिजिटल आदमशुमारी ते थियण ते असांखे ख़दशा हिन हिसाब सां त असीं नथा चऊं त डिजिटल आदमशुमारी न थिए, पर उनजो तरीक़ेकार मिसन इहो आहे त बाबा शनाख़ती कार्ड खां सवा कंदा त पोइ असांखे उन ते ख़दशा आहिनि। शनाख़ती कार्ड लाज़मी हुजणु खपे हिन में। अच्छा, उनखां अलावा त उनजो जेको रजिस्ट्रेशन जो तरीक़ो हुजणु खपे, जेके एलियंस जंहिंमें 2001 में जॾहिं इहा नारा ठही हुई त उन जेके कया तॾहिं 25-30 लख कराची जे अंदरि जेके हुआसीं, जेके एलियंस माण्हू, जेके ग़ैर माण्हू हुआ रही रहिया हुआ, जिन जो हिते को बुनियादी कोन हो, जेके ॿाहिरां आयल हुआ, ॿाहिरिनि मुल्कनि खां बि माण्हू आयल हुआ, उन में अफ़गानी, बर्मी, बंगाली केतिरा माण्हू हुआ। त हींअर त अञा उन्हनि जो तइदादु वधीक आहे, उहे कंहिं बि सूरत में रजिस्टर न थियणु खपे। देखिए, मरदमशुमारी का भी वही हाल है जो इस वक्त हमारे प्यारे वतन पाकिस्तान का हाल है। जो अफरा तफरी इस वक्त हमारे मुल्क में है, चाहे वो मुआशी हो, सियासी हो या अदालती हो, उसी तरीके की अफरा तफरी इस वक्त मरदमशुमारी का जो पहला मरहला चल रहा है, खाना शुमारी, उसमें भी है। कहीं किसी इलाके में तमाम के तमाम एन्यूमरेटर मौजूद हैं, अगर वो मौजूद हैं उनके पास स्टेशनरी नहीं है, उनके पास ट्रांसपोर्ट नहीं है, उनके पास सिक्योरिटी नहीं है, उन्हें फंड्स नहीं दिया जा रहा। यानी वो तमाम लवाजमात जो पूरे के पूरे खाना शुमारी और सेंसस के लिए उन लोगों को दिए जाने चाहिए जो घर घर जाकर खाना शुमारी, मरदम शुमारी करेंगे, उनको वो तमाम सहूलियात नहीं पहुंच रही। स्टेशनरी नहीं है, इनके टैबलेट काम नहीं कर रहे हैं, कहीं टैबलेट काम कर रहे हैं तो उसके अंदर जो डेटा एप्लीकेशन है वो ओपन नहीं हो रही है। यानी इसमें भी बड़ी अफरा तफरी है और बड़ी मुश्किलात हैं। मैं नहीं समझता इस किस्म की सूरत हाल में मुनसिफाना, साफ़ और शफाफ मरदमशुमारी नहीं हो सकती, ना खाना शुमारी हो सकती। ज़मीनी इंतखाबात भी आप देखें कि वो भी होने जा रहे हैं, सेंसस भी हो रही है, वही टीचर हैं जो दोनों में काम करते हैं, तो यह वो भी कन्वर्सन का शिकार हो जाएंगे, तो ये कैसे मरदमशुमारी होगी? देखिए, बात आपकी 100% दुरुस्त है कि कराची में 9 हलकों में, कौमी असम्बली के 9 हलकों में ज़िमनी इंतखाबात होने जा रहे हैं और वही सरकारी जो मुलाजमीन हैं वही इलेक्शन की ड्यूटी पर भी होते हैं, वही खाना शुमारी और मरदमशुमारी में भी हैं। और मैंने ख़ुद डिप्टी कमिश्नर साहब से कहा कि आप अभी से मरबूत एक तरीक़ेकार बना लें ताकि ये जो इलेक्शन कंडक्ट कराने वाली जो नफरी है वो अगर डिस्टर्ब होगी तो इलेक्शन कैसे होंगे, तो उनका सिस्टम अभी से एक अलग बना लें। और क्योंकि मरदम शुमारी, खाना शुमारी भी इसी मार्च में हो रही है, इसी 16 मार्च को इलेक्शन भी हैं, तो ये दोनों चीज़ें अगर एक साथ होंगी तो फिर उसके लिए दोनों की टीमें, जो हमारे डिप्टी कमिश्नर, कमिश्नर साहिबान और जो असिस्टेंट कमिश्नर साहिबान हैं जो इसको कंडक्ट करवा रहे हैं, उनकी ज़िम्मेदारी बनती है कि अभी से इसकी रीशफलिंग कर लें, इनकी डिवीज़न कर लें, ताकि फिर ये ना हो कि जब बाई इलेक्शन हो और उनके लिए फिर इलेक्शन के लिए वो अमला। देखिए, सेंसस एक बहुत इम्पॉर्टेंट एलिमेंट है पाकिस्तान के, क्योंकि आपका जो NFC का और पूरे मुल्क की प्लानिंग जो होती है वो सेंसस के ऊपर होती है। NFC का फॉर्मूला आपकी पॉपुलेशन के ऊपर होता है। पिछले सेंसस पे भी बहुत क्वेश्चन मार्क्स रेज हुए थे और ये हमारी जब PTI में हमारी हुकूमत थी वफाक में, तो हमने जल्दी सेंसस करवाया, पूरा उसको डिजिटलाइज पूरा मैकेनिज़्म बनाया, 5 अरब रुपए हमने रिलीज़ किए हैं और ये डिले हुआ है, अभी भी डिले हो रहा है ये, क्योंकि जब से ये हुकूमत आई है कोई काम तो नहीं कर रही, इंतजामात मुकम्मल नहीं है। इंतजामात मुकम्मल नहीं है। वो मैंने कल वो सुना गवर्नर साहब कह रहे थे कि सब ताउन करें, इसके साथ वो आपके नासिर शाह साहब जो हैं
वो कह रहे हैं तहफ़्फ़ुज़ात दूर करेंगे। तो ये अभी तो सेंसस शुरू हो रहा है और इसको मुतनाज़ा बनाया जा रहा है। सेंसस का एक ही टारगेट होना चाहिए कि गिनती को मुकम्मल किया जाए, सही गिनती हो और पूरे पाकिस्तान के जो जितने सूबे हैं, चारों सूबे जो हैं, और हर शहर की आबादी जो है वो सही गिनी जाए। सेंसस है, ये पाकिस्तान तहरीक इंसाफ की जो गवर्नमेंट थी उसमें डिजिटल सेंसस प्लान हुआ था और सारी तैयारी जो है वो हमारी गवर्नमेंट में इसकी हो चुकी थी और अब इसके इम्प्लीमेंटेशन का फ़ेज़ है। तो करंट जो गवर्नमेंट है, करंट जो एडमिनिस्ट्रेशन है, उसको इस सेंसस को बेहतर से बेहतर अंदाज में और सारी जो टेक्निकल ग्लिचेस हैं, जो एडमिनिस्ट्रेशन के मसाइल हैं, वो दूर करके इस सेंसस को वक्त पर करवाना चाहिए। उसकी वजह ये है कि पुरानी सेंसस के ऊपर बहुत सारे तहफ़्फ़ुज़ात थे, बहुत सारी जमातों के, जिसमें सही तौर पे मरदमशुमारी नहीं हुई थी। तो मरदमशुमारी तो बुनियादी चीज़ है किसी भी मुल्क के लिए, कि किसी भी मुल्क के जो वसाइल हैं, रिसोर्सेज हैं, उसकी जो डिस्ट्रीब्यूशन है वो इंसानों के एतबार से होती है। तो जब तक आपको यही ना पता हो कि कितने इंसान बस रहे हैं इस मुल्क में, इस शहर में, तो वो जो डिस्ट्रीब्यूशन है, वो जो प्लानिंग है, वो जो रिसोर्सेज एलोकेशन है, वो सही तौर पे नहीं हो सकता। ज़मनी इंतखाबात भी है, एक तरह ज़मनी इंतखाबात है, वही टीचर्स वहीं पर होंगे, सेंसस में होंगे, तो ये कैसे दो जगह पर इनका काम होगा, डिस्टर्ब नहीं होंगे? खदशात बहुत मेरे ख्याल से ज़मनी इंतखाबात तो पूरे पाकिस्तान में जो है वो कोर्ट्स ने जो है वो साइड पे कर दिए। तो बलूचिस्तान में, KP में, पंजाब में, सिर्फ सिंध का अभी फ़ैसला आना बाकी है। तो ज़मनी इंतखाबात तो कोर्ट्स ने जो है वो मुअत्तल कर दिए हैं और जो पुराने MNAs हैं उनको बहाल कर दिया है। इससे जो है वो ज़मनी इंतखाबात की वजह से सेंसस के ऊपर फ़र्क नहीं आना चाहिए। मेरा ये मानना है कि करंट गवर्नमेंट को सारे के सारे रिसोर्सेज बरोकार लाते हुए सेंसस को कामयाब बनाना चाहिए। बस जेको जंहिंजी कास्ट है हिंदू त हिंदू लिखाईंदो, मुस्लमान त मुस्लमान लिखाईंदो। डिजिटल आदमशुमारी में त ॿियो अहिड़ो थी कोन थो सघे त भई पंहिंजे मर्ज़ी सां कुझु लिखाए, हुन में डिजिटल में हर शइ साम्हूं अची थी वञे। मूंखे बि ओतिरा ई ख़दशा आहिनि, छाकाणि त पाण वटि लिटरेसी रेट तमामु घटि आहे ऐं हीउ सॼो जेको डिजिटल आदमशुमारी थींदी ऐं किन इलाइक़नि में तव्हांजो मोबाइल नेटवर्क न रहियो आहे ऐं उनखे शफ़ाफ़ बनाइण लाइ तव्हां पाण ॻाल्हि कई त चीफ मिनिस्टर सदारत में हींअर अहम इजलास थी रहियो आहे ऐं असीं बि सिंध गवर्नमेंट खे गुज़ारिश कंदासूं त आम माण्हू ताईं सहूलियत ॾियणु खपे त जीअं को बि माण्हू रहिजी न वञे। तव्हांजी तवसु सां मुंहिंजे सिंध जे माण्हू खे गुज़ारिश आहे त दुनिया में कमकार खोड़, पर मुंहिंजी नज़र में सभ खां वधीक तव्हांजो ही कमु आहे, छाकाणि त पॉपुलेशन जे हिसाब से ही सॼियूं तव्हांजूं तरक़ियातियूं स्कीमूं या सॼो जेको कुझु हिकिड़ो माण्हू प्रोग्राम ठाहींदो आहे उन ते ठहंदो आहे। तंहिं करे महिरबानी करे उन में वधि खां वधि हिसो वठनि। त देखिए, मरदमशुमारी जो है वो पूरे सिंध में शुरू हो चुकी है। कुछ चीज़ों में कुछ खदशात हैं, CM साहब ने भी आज ही मीटिंग कॉल की है। जो खदशात हैं कोशिश करके उनको दूर किया जाएगा और कुछ जमातें हैं जो हमेशा से कहते हैं कि सेंसस सही नहीं हुए हैं, तो उनके भी खदशात जो है वो दूर किए जाएंगे, क्योंकि इस सूबे के लिए और इस शहर के लिए ज़रूरी है कि फ्री एंड फेयर सेंसस होने चाहिए। देखें, चीज़ें दिन ब दिन जदीद होती जा रही हैं। हर चीज़ हम चाहते हैं कि कंप्यूटर पे सेव हो। पहले पेंसिल से होता था, अब टैबलेट दिए गए हैं और इंशाअल्लाह ताला कोशिश यही होगी कि ऐसी कोई शोर सुनने में नहीं आनी चाहिए। देखिए, जो मरदमशुमारी होने जा रहा है या जो हो रहा है, यकम माह से शुरू हुआ है, आज तीसरा दिन हम दाखिल हो चुके हैं और पूरे शहर बल्कि पूरे सिंध का ये हाल है कि यहाँ पे सिक्योरिटी फराहम नहीं की गई है। हम जब पूछते हैं असिस्टेंट कमिश्नर से तो वो बिल्कुल कुछ मालूम ही नहीं कि क्या हो रहा है क्या नहीं हो रहा है। तो मैं तो यही पूछना चाहता हूँ हुकूमत वक्त से कि जो अभी सेंसस जो शुरू हुआ है ये रातों रात तो नहीं हुआ है, इसके लिए सिक्योरिटी प्लान क्यों नहीं किया गया है? जो उनको टैबलेट दी गई है, टैबलेट में बहुत जगह पे ख़राबी हैं, ऑन नहीं हो रही हैं, तो ये मजाक कर रहे हैं ये, और इस तरह ये साजिश एक तरह का मुझे लगता है कि ये जो सेंसस है इसको नाकाम बनाने की साजिश है, जो हम इंशाल्लाह MQM पाकिस्तान कभी भी पूरा नहीं होने। हमने एक्सपीरियंस किया है, पहले दिन जिस तरीके से शुरू हुई है बहुत डिफ़िकल्टीज हैं उसके अंदर। बहुत सी जगह पे न्यूमरेटर्स पहुँचे ही नहीं हैं, जो पहुँचे हैं उनका सिस्टम काम नहीं कर रहा है, उनका जो सॉफ्टवेयर है वो डाउनलोड नहीं हो रहा है, कहीं नेट का प्रॉब्लम है, सिक्योरिटी के इश्यूज़ हैं। तो जो 3 दिन के अंदर उन्होंने इनमरेशन करनी थी, पहले दिन तो समझे काम हुआ ही नहीं है। सेकंड डे अभी थोड़ा बहुत उन्होंने शुरू किया है, आज तीसरा दिन आ गया है। तो हमने रिक्वेस्ट की है, गवर्नमेंट को रिक्वेस्ट की है और हमें अश्योरेंस दी गई है कि जो हाउस काउंटिंग है उसको 7 दिन कर देंगे
लेट्स होप देखें क्या होता है इसके अंदर। ज़मनी इंतखाबात भी आ रहे हैं, ऊपर से सेंसस भी हो रहे हैं, वही टीचर दो जगह पर कैसे काम करेंगे, ये अमला कैसे पहुंचेगा, सिक्योरिटी अभी तक पहले वालों को प्रोवाइड नहीं की है तो कैसे ही होगा, इस पर भी तो जी ये सवालात तमाम उठ रहे हैं। चीज़ें सोचने वाली हैं। इलेक्शन कमीशन को भी सोचना है, फेडरल गवर्नमेंट को भी सोचना चाहिए। सिंध गवर्नमेंट आज मेरा ख्याल है कि चीफ मिनिस्टर ने इजलास बुलाया है और उस पर ये पॉइंट्स जो हैं वो चीज़ें रेज होंगी। हमने भी अपनी जो कंसर्न्स हैं शो किए हैं, फेडरल गवर्नमेंट को भी हमने कहा है, तो देखें इसकी जो आई होप के रेमेडियल मेजर्स ली जाएंगी। आदमशुमारी मुंहिंजो जेको मौक़िफ़ आहे इन ते त गवर्नमेंट PDM जी गवर्नमेंट बाय डिज़ाइन इन खे कॉन्ट्रोवर्शियल करणु थी चाहे। उहो इन करे कॉन्ट्रोवर्शियल थी करणु चाहे जो हुननि जो टाइम ते इलेक्शन कराइण जी नियत न आहे। मिनिस्टर प्लानिंग एंड डेवलपमेंट फेडरल मिनिस्टर ऑलरेडी इहो ब्रीफ करे चुको आहे त असां 4-6 महीननि में शायदि पूरी न करे सघूं मरदमशुमारी। त मुंहिंजे ख़्याल में इहो अॼु खां जेका नारेबाज़ी शुरू कई वई आहे त सही नथी थिए, ग़लति थी थिए, अड़े बाबा तव्हां हुनखे हलणु त ॾियो, छो न सही थींदी। माण्हू मौजूदु आहिनि, करण वारा मौजूदु आहिनि, हिकिड़ो डिजिटलाइज़ सिस्टम आहे। त मुंहिंजे ख़्याल में इहो हिकिड़ो कॉन्ट्रोवर्सी क्रिएट थी कई वञे जेका आहे न ऑन ग्राउंड। आदमशुमारी तव्हांखे यादि हूंदो रिकॉर्ड ते असेंबली में वधि में मूं कॉल अटेंशन ऐं रेज़ोल्यूशन पेश कया आहिनि। हीअ हमेशह जेको पार्लियामेंट्री मिनिस्टर साहिबु आहे, पार्लियामेंट लीडर मुकेश चावला साहिबु, ही मथे फीडरल गवर्नमेंट बि हिन जे तावन सां ही ख़ुदि हुनखे डिस्प्यूट करणु चाहिनि था। त हुननि खे इलेक्शन कराइणी कोन्हे, हिन जी नियत कोन्हे। शिनाख्ती कार्ड जी असां रखियो आहे, शिनाख्ती कार्ड खां सवाइ क़बूल न कंदासीं, पर PDM वारा सभु पाण में मिलियल आहिनि। अॻु में बि सिंध जा हक़ खसिया विया, तव्हां ॾिसो कि 3 करोड़ पॉपुलेशन ई कराची सिर्फ़ु जेका 1.5 करोड़ ॾेखारी वई। सॼो सिंध गवर्नमेंट जो ॾोह आहे, हीअ हमेशह ईअं कंदा, हिननि खे इलेक्शन करण जी नियत कोन्हे, रुगो करप्शन जी नियत आहे। आदमशुमारी जी कल्ह शुरूआति थी, इफ़्तिताह थियो हुते इंटीरियर में, मुंहिंजे हल्के में नारो, मीरवा, फैज़गंज। हाणे तव्हांखे ख़बर आहे त नारे जो 80% इलाइक़ो डिज़र्ट आहे। ठरी मीरवा ऐं फैज़गंज 75% ॿुॾो पियो आहे अञा ताईं, डिस्प्लेस थियल आहिनि माण्हू। हाउ इज़ दैट पॉसिबल? कीअं माण्हू इहा ॻणप थींदी? घरनि जी ॻणप हिननि शुरू कई आहे, कीअं थींदी? ऐं उहे माण्हू के हिननि खे किथे मिलंदा, कीअं ॻोल्हींदा, छा थींदो, छा ते वेंदा? डिज़र्ट वारा रड़ियूं था कनि त सही, ऐं जेको आहे सो असां वटि गाॾियूं कोन्हनि, असां डिज़र्ट में कीअं वञूं? अछड़ो थर आहे, अछड़े थर में जेके आहिनि से उस्ताद साहिबान साइकिल ते त कोन वेंदा, मोटर साइकिल ते त कोन वेंदा, कीअं पुॼंदा उते? अछड़े थर में न पुॼी सघंदा, नारे जे डिज़र्ट इलाइक़े में न पुॼी सघंदा। ऐं जेको आहे सो इहो मुमकिन ई कोन्हे। उतां जो जेको SDM ऐं DC आहे उन्हनि खे का परवाह कोन्हे छा थो थिए छा नथो थिए, न उन्हनि खे को पंहिंजो जेको आहे सो ॿुधाइण वारो आहे। ॾिसो डिज़र्ट में हिकिड़े पंहिंजो भिट ते हिकिड़ो घर हूंदो आहे, ॿी भिट ते ॿियो घर हूंदो आहे। ओसी ताईं पुॼण में बि हिननि खे या त हुननि खे उठ ॾियनि या हुननि खे को ॿियो अहिड़ी का सवारी ॾियनि। हिननि खे असल में हिननि वटि को प्रोग्राम ई कोन्हे, बसि ई खानापुरी पई थी थिए, ईअं उछले छॾियो अथनि हिननि खे त बाबा वञी कयो। ईअं कीअं थींदो दादा? 80% इलाइक़ो डिज़र्ट आहे नारे में। अछड़े थर में 4x4 गाॾीअ खां सवाइ गाॾी न वेंदी, उहो का हुननि खे प्रोवाइड न कई वई आहे। जिथे जिथे वो प्राइमरी उस्ताद वीचारा पंधि वञी पूरा पंधा उते हू कंदा। मीरवा फैज़गंज जी मां तव्हांखे हालत ॿुधायां, ॿुॾो पियो आहे, 75% इलाइक़ो, माण्हू आहिनि कोन के। ऐं वॾी ॻाल्हि जेका ज़्यादती पई थिए उहा ते ट्रेनिंग हिकिड़नि कई आहे, वरी मनपसंदि फरमाइशी उस्तादनि ॿियनि खे रखियो वियो आहे, जिन खे ख़बर ई कान्हे, जंहिंखे टेब हलाइणी कोन थो अचे। डिजिटल आदमशुमारी आहे कहिड़े तरीक़े सां थींदी? बिल्कुलु आउं त इहो रियली चवंदुसि त इहा आदमशुमारी जेका थिए बि इहा सेंसस बिल्कुलु सही नथी थिए। छो त हिकिड़ो जेको जीअं आउं पंहिंजी मिसाल ॾींदुसि डिस्ट्रिक्ट थरपारकर जी, असां वटि थर में परे परे खां ॻोठ आहिनि, हिकिड़ो हिकिड़े टीले ते पियो आहे, हिकिड़ो परे पियो आहे, हिकिड़ो 20 किलोमीटर ते पियो आहे, हिकिड़ो 5 किलोमीटर ते। त हुते न उन्हनि खे जेको अहिड़ो फंड्स ॾिना विया आहिनि डिप्टी कमिश्नर्स खे, उन्हनि वरी हेठि न आहिनि असिस्टेंट कमिश्नर खे। असिस्टेंट कमिश्नर छा था चवनि उन्हनि टीचर्स खे, उन्हनि खे नया जेके टीचर्स भर्ती थिया आहिनि उन्हनि खे टेबलेट त पकड़ाए विया आहिनि, हुते न इंटरनेट सर्विस आहे ऐं न उन्हनि खे वरी जेको सो पैसा न था वञनि, न उन्हनि खे फंड्स न था वञनि जो व्हीकल्स प्रोवाइड करे ऐं ॻोठ ॻोठ ताईं पहुचनि। आउं त चवां थो पहिरें जेका आदमशुमारी आहे असांखे त इहे ख़दशा आहिनि, हुन खां बि शायदि इहा फिगर घटि वञे। वधाइण
रद्द थियण जे बजाए जेन्युइन आदमशुमारी थिए ई कोन पई। हिकिड़ा नवां टीचर्स आहिनि, उहे चवंदा साईं असां हलफ़ खयो आदमशुमारी। भई तव्हां वेही पंहिंजे हिकिड़े ई ॻोठ में तव्हां 10 ॻोठनि जी लिखंदो आदमशुमारी, त उहा कीअं थींदी? त हिकिड़ो प्रॉपर गवर्नमेंट खे जेको आहे उनखे सीरियस स्टेप्स वठणु खपनि। मुश्किल सां इहो वञी 10 सालनि खां पोइ थींदी आहे, ऐं इहा आदमशुमारी जेको हिन जा रिज़ल्ट्स बहितर मूंखे नथा लॻनि। त गवर्नमेंट स्टेप्स वठे ऐं प्रॉपर जेका आदमशुमारी थिए जे माण्हू को रहिजी न वञनि। अच्छा, पहिरियों जेकॾहिं शहरी इलाइक़नि जी ॻाल्हि कयूं त हिते सराइकी ॿोली ॻाल्हायूं था, बलोची ॿोली ॻाल्हायूं था, पाण सिंधी आहियूं, ज़ाहिर आहे सिंध में रहूं था पिया। अव्हां कहिड़ी सजेशन ईंदो सबके सिंधी लिखाइणु घुरिजे? ॿोली भली ज़बान बिल्कुलु बिल्कुलु लिखाइणु खपे। सिंधी ॿोली जेकॾहिं असां न लिखाईंदासीं त असां अक़लियत में तब्दील थी वेंदासीं। हिते तव्हां ॾिसो न जेके अफ़गानी बि वेठा आहिनि उन्हनि जी बि थिए थो, त गवर्नमेंट जी नाअहली आहे। प्रोपोज़ल्स वठणु खपनि हा, पार्लियामेंटनि खे वठणु खपनि हा, सजेशन्स असां ॾियूं हा। त हिकिड़ो माण्हू मुस्तक़िल आहे, हिकिड़ो आरज़ी रहे पियो। असां हिते सिंधी मुस्तक़िल हिते वेठा आहियूं, ऐं लैंग्वेज बि जेको आहे हुन में कालम हुजणु खपे सिंधी। ऐं ॿियो जेके अफ़गानी या ॿिया माण्हू वेठा आहिनि उन्हनि जो आरज़ी लिखणु खपिजेसि। इहा आरज़ी वेठा आहिनि, उहे हाणे कंटिन्यू थी वेंदा, उहे शहरनि जी फिगर आहे उहा वधी वेंदी, ऐं ॿारनि जी जेका इंटीरियर जी आहे उहा इन आदमशुमारी में ख़ुदशात आहिनि त उहा घटि थी वेंदी। देखें, ये बड़ी पुरानी इनकी रिवायत है मुराद अली शाह साहब की, मीटिंगों में बैठ के कुछ कहना और बाहर आके कुछ कहना। ये पहले कोरोना में भी यही करते थे, उससे पहले जो पिछला सेंसस था उसमें भी यही थे। जब पिछला सेंसस हुआ उस वक्त वज़ीर आला कौन था सिंध का? मुराद अली शाह साहब थे, और वो इनकी ज़ेर निगरानी हुआ था, जिसके बाद बहुत सारे खदशात लोगों के सामने आए थे। अभी भी मुराद अली शाह ही वज़ीर आला हैं, और अंदर बैठ के सारी प्लानिंग, लोगों की तैनाती, लोगों की लिस्टें, ये सारी वज़ीर आला साहब की मुशावरत के बाद हो रही हैं। अमला तक नहीं है, आप देखें टेबलेट्स काम नहीं। देखें, ये सब कुछ जो है ज़िम्मेदारी सूबा सिंध की इंतज़ामिया की है, और सूबा सिंध की इंतज़ामिया अब जो है इसको प्लानिंग में जब नाकिस प्लानिंग का नतीजा सामने आ रहा है तो उसके बाद कह रहे हैं। तो ये तो आपका काम है, आप सूबे के वज़ीर आला हैं, CCI में आप बैठते हैं, उसमें सारी सेंसस की प्लानिंग में मुझे नहीं मालूम इनकी थी। ये दरअसल सेंसस 2022 में होना था अप्रैल में, और ये हमारी हुकूमत ने इसको पूरा प्लान किया था, सेल्फ एन्यूमरेशन का, डिजिटल सेंसस का। इमरान खान साहब की हुकूमत में जब CCI की मीटिंग हुई थी उसके अंदर इसका फैसला हुआ था, उसकी सारी प्लानिंग हुई थी। अभी यहाँ पे कुछ लोग कह रहे हैं कि जी इसका क्रेडिट लेना, क्रेडिट चले जो भी ले, लेकिन बात यह है कि कोशिश ये थी कि जितने लोग हैं उतने गिने जाएँ। अब किसकी नाकिस हिकमत अमले की वजह से ये मामला ख़राब हो रहा है, उसकी निशान नहीं होनी चाहिए। नाज़रीन, अॼु पाण कराची डायरीअ में हुकूमत तोड़े मुखालिफ़ धुर मेंबरनि सां ॻाल्हि ॿोल कईसूं। मुखालिफ़ धुर मेंबरनि में JDA, GDA, MQM ऐं उन सां PTI जा जेकी नुमाइंदा आहिनि, पाण उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कईसूं। पाकिस्तान पीपुल्स पार्टी जे चूंडियल नुमाइंदो जो चवणु आहे त उन्हनि खे ख़दशा आहिनि त हीअ जेका आदमशुमारी कई पई वञे, जेका डिजिटल तरीक़े सां कई पई वञे, उन ते उन्हनि खे ख़दशा आहिनि। ऐं हू वॾे वज़ीर अॼु उन ते इजलास बि घुरायो हुयो, ऐं उन इजलास खां पोइ फ़ैसिलो कयो वेंदो त हू वफ़ाक़ खे ख़त लिखंदा आहिनि, सेंसस जा जेके ॾींहं आहिनि उहे वधाया वञनि, या उन जी जेका टाइमिंग आहे उहा पोइते कई वञे। जॾहिं त मुतहिदा क़ौमी मूवमेंट पाण उन ते ख़दशा ज़ाहिर कया आहिनि। उनजो चवणु आहे त पाण हू सेंसस कराइण लाइ हिन वक़्तु बि तयारु आहिनि, पर सेंसस जो अमलो जेको आहे शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में उहो उन्हनि खे नज़र ई नथो अचे। जेका शइ 10 ॾींहंनि में, जेका शइ 3 ॾींहंनि में करणी हुई, उहा अञा ताईं स्टार्ट ई न थी सघी आहे। जेको कमु 10 ॾींहंनि में हुयो उहो अञा ताईं उन्हनि जो कमु शुरूआत ई न थी सघी आहे, जंहिंजे करे अमले खे उनखे ॾिनल सिक्योरिटी जेका आहे उहा वधाई वञे त बहितर थींदो। बाक़ी हिन क़िस्म जा जेकॾहिं नतीजा आया, छाकाणि त MQM तोड़े जो GDA चवणु आहे त ख़ासि करे MQM जो चवणु आहे त हिते 4 करोड़ जी आबादी आहे। जेकॾहिं हिन भेरे बि 2017 वांगुरु हुनखे घटि ॾेखारियो वियो त शायदि हू नतीजा क़बूल न कंदा। GDA जो बि चवणु आहे त ॿाहिरियाड़ी वारनि इलाइक़नि में जिथे ॿोॾ वारी सूरत हाल आहे उते अञा ताईं अमलो न पहुतो आहे। उहो कीअं पहुचंदो? उहे माण्हू घरनि में कोन्हनि के उन्हनि जी आदमशुमारी, उन्हनि जी उन में जेका ॻणप आहे उहा मुमकिन ई नथी थी सघे, जंहिंजे करे हिकु त उन्हनि खे सिक्योरिटी प्रोवाइड कई वञे, ॿियो जेका आदमशुमारी आहे उन में जेका उन जी टाइमिंग आहे उहा उन में वधाई वञे। ॿी सूरत में आदमशुमारीअ ते मुख़्तलिफ़ जेको आहे सो ख़दशा ज़ाहिर हींअर बि कया पिया वञनि, ऐं मुख़्तलिफ़ सवाल जेके आहिनि उहे उन्हनि ते ज़रूरु उथंदा। कराची डायरी जे ॼोके प्रोग्राम में पंहिंजे मेज़बान बशीर संजराणी ऐं कैमरामैन अली रज़ा ज़ैदी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह वाही।